मीरपुर बठोरो तालके अस्पताल के पैरामेडिकल स्टाफ ज़िले सुजावल के अगवान पारा VW सिंध के मरकज़ी चेयरमैन मौला बख्श चांडियो की बहाली ऐं ॿिनि मुतालबनि जी मंजता लाइ अस्पताल ते ताला बंद करे एहतजाजी मुज़ाहरो कयो। अगवान सख्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौके ते अगवान अली नवाज़ सुमरो, करम अली पलीजो, मुमताज़ मेमन, रजब अली मेमन, अली रज़ा कच्छी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां 8 महीननि खां एहतजाज कयूं पिया। सरकार पारां असांखे कूड़ा दिलासा त ॾिना पिया वञनि पर संदन जाइज़ मुतालबा तस्लीम नथा कया। चयो त संदन मरकज़ी बॉडी जे अगवान मौला बख्श चांडियो के सस्पेंड किया वियो आहे। इन करे असां वरी बि मजबूर थी अस्पताल की तालाबंदी कई आहे ऐं रोडनि ते बि निकिरंदासीं। हिननि वस वारनि खे मुतालबो कयो त संदन जाइज़ मुतालबा ग्रेजुएश टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर ऐं VW सिंध जे मरकज़ी चेयरमैन मौला बख्श चांडियो जो स्पेनी वारो ऑर्डर वापसि वठी असां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो ज़ाइरो वधायो वेंदो।